अस्सलामुअलैकुम रांदियुनि जे पहिरें सिंधी यूट्यूब चैनल सिंधी स्पोर्ट्स में भलीकार। उम्मीद आहे त सभु ठीकु हूंदा। अॼु जो टॉपिक आहे त पाकिस्तान क्रिकेट टीम PSL खां पोइ कहिड़नि मुल्कनि जा दौरा कंदी ऐं घणा टेस्ट मैच, घणा वनडे मैच ऐं केतिरा T20 मैच खेॾंदी। हलंदड़ साल 2020 जे दौरान पाकिस्तानी क्रिकेट टीम जुलाई, अगस्त, सेप्टेंबर महीने में 3 मुल्कनि जा दौरा कंदी। सभ खां पहिरीं दौरो आहे नीदरलैंड जो, जंहिंमें 3 वनडे मैचनि जी सीरीज़ आहे। पहिरियों मैच 4 जुलाई 2020, ॿियो मैच 7 जुलाई 2020, टियों ऐं आख़िरी मैच 9 जुलाई 2020 ते खेॾंदी। उन खां पोइ आयरलैंड जो दौरो, जंहिंमें 2 मैचनि जी T20 सीरीज़ खेॾंदी। पहिरियों T20 मैच 12 जुलाई 2020 ऐं ॿियो मैच 14 जुलाई 2020 ते आहे। उन खां पोइ इंग्लैंड जो दौरो कंदी, जंहिंमें पहिरीं टेस्ट सीरीज़ आहे, जंहिंजो पहिरियों मैच 30 जुलाई 2020 ते, ॿियो 7 अगस्त 2020 ते, टियों ऐं आख़िरी 20 अगस्त 2020 ते खेॾिया वेंदा। T20 सीरीज़ जो शेड्यूल हिन रीति आहे: पहिरियों मैच 29 अगस्त, ॿियो मैच 31 अगस्त, टियों ऐं आख़िरी मैच 2 सेप्टेंबर 2020 ते खेॾियो वेंदो। उन खां पोइ वरी 2 अक्टूबर खां T20 वर्ल्ड कप स्टार्ट थिए पियो। फ़िलहाल शेड्यूल जे मुताबिक़ इहे ई दौरा आहिनि पाकिस्तान जा।